अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ यार बनी ते आया ज़मीन ते जो को ही सिर हमें ही जॉब खिलाने पर ही जो मज़दूर कौन थे पर इंशाल्लाह अल्लाह से रोज़ी दिंदो को मसलो कोने इन्हीं में ही जो को बना बिजनेस है इन्हीं में मना को मसलो कोने कोई ये समझो ये नुकसान नफ़ा या सांझे अल्लाह से ये समझे हिस्से में आए ना को मसलो कोने अल्लाह से एक ने भी पास यहाँ रोज़ी लाज़मी है तो इन्हीं में को डब या को खौफ कोने आए समझ दिल जाए करियो खर्च का बनी ज़मीन ते करियो इंशाल्लाह अल्लाह से दिन तो हाँ दोस्तों आने आओ यहाँ घर पंजे आए मोबाइल चार्ज कोने मोबाइल लगन चार्जिंग उनका पोमा रात जो व्लॉग अपलोड करना है यूट्यूब ते दोस्तों ही सुई आने मुझे गिदरा ही तमाम सुठा थिया माशाल्लाह अल्लाह से शुक्र है हाँ दिसो दोस्तों ये अल्लाह जा शुक्र है नहीं अल्लाह साईं दिया तो दिसो दोस्तों माशाल्लाह माशाल्लाह जो रब साईं मेहरबानी है जे असा के मना ज़मीन जो है ना जे वट ज़मीन है वो ये समझो गरीब है कोन को जे इंसान वट ज़मीन है वो समझो बारो भी है वो ये समझो ज़मींदार है उन्हीं में को मना वो गरीब कितरो गरीब जो पर ज़मीन है वो ये समझे ज़मींदार है अल्लाह से सभी के ज़मीन दो इंशाल्लाह दोस्तों ही कि माशाल्लाह अल्लाह शुक्र है गिदरो माशाल्लाह सुठो थियो है माशाल्लाह ही आने दिसो गुलबाटी ता है दिसो ही दिसो माशाल्लाह हाँ तो ही मन इंशाल्लाह बटे रमज़ान के महीने में ही लही वेंदो उन खां पोइ असां इंशाल्लाह कंदासीं इनके इंशाल्लाह कराची मोकिलींदासीं असांखे अल्लाह रोज़ी में बरकत विझंदो अवांखे इंशाल्लाह इहो जॾहिं विकिणंदासीं तव्हांखे लाज़मी ॾेखारींदासीं दोस्तों ही आहिनि ॾिसो ही माशाल्लाह आहिनि अल्लाह जो शुक्र आहे असांखे गंज ॾेई छॾियो आहे को मसइलो ई कोन्हे नफ़ा नुक़सान थींदा रहंदा आहिनि उन्हनि जो सोचण बि माना ग़लति आहे नफ़ो बि कोन माण्हू कोन सोचींदो आहे ऐं नुक़सान बि न सोचे त इन में इंशाल्लाह अल्लाह बहितर कंदो ऐं दोस्तों ही बिज़नेस आहे इन में माना ईअं सम्झो दिलि सां ख़र्चु करियो ज़मीननि ते जेको ख़र्चु थिए दिलि सां करियो ज़मीन ॾींदी आहे ज़मींदार माण्हू हूंदो आहे जो ख़ानदानी ज़मींदार हूंदो आहे वो इंशाल्लाह वो माना ख़र्चु कंदो आहे उहो चए थो जेतिरो ख़र्चु थिए भले थिए पर बनी मुंहिंजी आबाद थिए ऐं जॾहिं ही ज़मीन में सम्झो मां आहे ऐं हिन मां जी जकॾहिं साह संभालंदो रोज़ माना घुमण कंदो कमु करियो न करियो पर हिन ज़मीन तो घुमंदो पोइ बि ईअं सम्झो अव्हांजे लाइ सभु कुझु आहे को मसइलो ई कोन्हे को वाह ऐं हीअ ज़मीनूं आहिनि ऐं ॿियो माल आहे चुपियो माल जीअं ढगियूं में हेॾूं बकरियूं ऐं इहे जेकियूं आहिनि ऐं इहो बि करियो इहो जकॾहिं सम्झ माल ज़मीन ते ध्यानु ॾींदो त ईअं करे थींदो ई कोन दोस्तों पोइ आउं ॻोठ पहुची करे ऐं असांजे राति जो इंशाल्लाह आउं अपलोड कंदुसि यूट्यूब ते ऐं पोइ गॾंदासीं इंशाल्लाह